पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में राब्तो फ़ौजनि खे मामूल जी पोज़ीशन ते आणण ते ख़्यालनि जी ॾेवट। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं भारत जे डायरेक्टर जनरल सां मिलिट्री ऑपरेशन्स विच में हथियारबंद फ़ौजनि खे मामूल जी पोज़ीशन ते आणण लाइ राब्तो थियो। जंगबंदी जो ईंदड़ मरहलो पाकिस्तान ऐं भारतीय फ़ौजनि जे अमन वारे वक़्त जी पोज़ीशन ते वापसी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आहे त दुश्मन संदन सेखारियल सबक़ क़यामत ताईं यादि रखंदो। पाकिस्तानी नेवी भारत खे समुंडी हंधूं ओराङण न ॾिनियूं। राफेल किरण बाद भारत पोइते हटण ते मजबूर थी वियो। दुनिया ॾिसी वरितो त पाक फ़ौज मुंहुं टोड़ जवाब ॾियण लाइ तयारु हुई। सामूंडी फ़ौज बंदरगाहनि ऐं वापारी रस्तनि जो तहफ़ुज़ कयो। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। जेकॾहिं ॿीहर जंग मड़ी वई त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान पंहिंजी धरती जे अंच अंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नेवल डॉक यार्ड जो दौरो, ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं 12 दहशतगर्द मारिजी विया, 2 जवान बि शहीद। ISPR जो चवणु आहे त लकी मरवत में ॻुझी ॼाण जे बुनियाद ते ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। बनू में ॿी कार्रवाई में 2 दहशतगर्दनि खे जहन्नम भेरो कयो वियो। उत्तर वज़िस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि फोर्सिस जे काफ़िले ते हमलो कयो, जंहिं दौरान जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में पाक फ़ौज जे 2 जवाननि फरहान अली तूरी ऐं साबिर आफ़िदी शहादत माणी। केच ज़िले जे शहर तुरपुत में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द दोज़ख भेरो थी विया। मारिजी वियल दहशतगर्द कानून लागू कंदड़ इदारनि ऐं शहरनि जे टारगेट किलिंग में मुलविस हुआ। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो आहे त न भारत इसराइल आहे न पाकिस्तान फ़लस्तीन। जेकॾहिं हाणे भारत हमलो कयो त रद्दअमल तेज़ ऐं वहशियाणो हूंदो। भारत वालायरल कश्मीर मसइलो हल करण जी कोशिश न करे रहियो आहे। पाकिस्तान भारतीय अॻराई अॻियां न झुकंदो। कश्मीर हिकु आलमी मञल तकरार आहे। भारत जेतिरो जल्दी उहो सम्झी वेंदो त इलाइक़ाई ऐं आलमी अमन लाइ बहितर आहे। पाक भारत हॉटलाइन खुलियल आहे। जंगबंदी बरक़रार रहंदी। मिज़ाइल ऐं हवाई हमलनि खां पोइ पाकिस्तान ऐं भारत जा सीनियर ऑफिसर हॉटलाइन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। भारत पहलगाम वाक़िए में के बि सबूत पेश करण में नाकाम रहियो आहे। भारतीय हुकूमत वाक़िअनि खे दहशतगर्दी जे बहाने तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। जाफर एक्सप्रेस ते हमलो कंदड़ BLA सरेआम भारत खे मदद जी दरख़्वास्त कई। नई दिल्ली में कुझु अॻुवाणनि सियासतदाननि ऐं रिटायर्ड जनरल BLA जी हिमायत में बयान ॾिना आहिनि। दुनिया ॼाणे थी त पाकिस्तान भारतीय जहाज़ किराया, पर नई दिल्ली मञण लाइ तयारु न आहे। पाकिस्तान दुनिया में हिन वक़्तु सभ खां वधीक दहशतगर्दी जो शिकार मुल्क आहे। नवाब वली मोहम्मद भरिसां ॻोठ हमज़ो खान चांडियो वासी नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। प्यारो चांडियो जो पंहिंजी ॿनीअ मां लाश मिलियो। वारसनि खे पुलिस खे इतला ॾेई छॾियो। टुल बाईपास ते राइस मिल मां ट्रैक्टर ड्राइवर जो गोली लॻल लाश हथ। गढ़ी यासीन वासी अली खान खरूस जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मिल जे 2 चौकीदारनि खे हिरासत में वठी छॾियो। राइस मिल मालिक जो चवणु आहे त ट्रैक्टर ड्राइवर आपघात कयो आहे। नौजवान जे पीउ जो चवणु आहे त हथायल रिपीटर जो फिंगर प्रिंट कराई वञे त वाक़िए जे काइण जी ख़बर पइजी वेंदी। दोदापुर मां हथियारबंदनि हथां अगवा थियल डेरालायार वासी मज़दा ड्राइवर बाज़ियाब। पुलिस पारां शिकारपुर ज़िले जे लाखा पुल वारे इलाइक़े में मुक़ाबिलेबाज़ मुगी नेक मोहम्मद पैयार खे बाज़ियाब करण जी दावा कई। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी मुगी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त हथियारबंदनि सां पुलिस जो मुक़ाबिलो थियो। ऐं मुल्क जा अक्सर मैदानी इलाइक़ा 4 ॾींहं सख़्त गर्मी जी लहर जे असर हेठि रहंदा। मौसमियात खाते ख़बरदार करे छॾियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां 24 मई दौरान सिंध, ॾखण पंजाब ऐं बलूचिस्तान में ॾींहं जो गर्मीपद मामूल खां 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान आहे। सेंट्रल ऐं मथाहीं पंजाब, इस्लामाबाद, KP, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में गर्मीपद मामूल खां 5 या 7 डिग्री सेंटीग्रेड वधीक रही सघे थो।